अवलल्लाह वलीम आलाल मजोधणी अवलल्लाह वलीम आलाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोए उभारी सिज अवल उन्हनि खे हाय हाय सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जय ही ते ही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जियो मिठो ही न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामो राधा जी तरफां भी अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामो ऐं राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काथियो हुजे जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार हुजे दिसंबर जो ही महीनो हुजे दिसंबर जूं थधियूं रातियूं हुजनि सर्द रातियूं हुजनि सुबुह जो किथे त धुंध हुजे किथे राति जो तमामु घणी थधि हुजे हवा तब्दील थी वई हुजे पर ईअं लॻे त माण्हू अञा मौसम सही हुजे पर हिन मौसम में ई पंहिंजो ख़्यालु रखणु खपंदो हुजे हीअ मौसम अहिड़ी हुजे जंहिंमें बालक खे वॾा तोड़े नंढा हुजनि पोइ कंहिंजो गलो ख़राबु कंहिंखे बुखार कंहिंखे तप कंहिंखे कीअं इहो थींदो हुजे सो इन जे करे पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो हिन मौसम में ख़ासि करे ऐं जेके वरी माण्हू पंहिंजे किर्त में मसरूफ़ हुजनि सो उहे पंहिंजे ॿाहिरि निकिरनि त पंहिंजो कपिड़ो लोही पोयो कोट खणी निकिरनि ईअं न सम्झनि त हिते सीउ हुजे ॿाहिरि सीउ न हुजे सैर सफ़र ते वेंदा हुजो त उते जी मौसम वरी अञा थोरी तब्दील हुजे हिन जे करे माण्हू खे कोशिश वठणु खपंदी हुजे कि माण्हू जेतिरो बि पंहिंजो पाण खे बचाए त उहो बहितरु हुजे हिन मौसम में पंहिंजो ख़्यालु रखे सियारे जी मौसम अची वई हुजे ऐं थधि जेका हुजे उहा अव्हांखे ख़बर हुजे सम्झंदा हुजो कि घरनि में काहे पई हुजे हाणे पंहिंजो ख़्यालु रखणु पंहिंजे बालकड़नि जो पंहिंजे वॾड़नि जो पंहिंजो ख़्यालु रखणु अवां सभिनीनि जी पंहिंजी ज़िमेदारी हुजे हिन सां गॾोगॾु पंहिंजे फसल जो ख़्यालु पंहिंजे ढगे ढोर जो जानवर जो सभ जो ख़्यालु रखंदा हुजो हिन मौसम में ऐं हिन मौसम वरी निंड घणी करो त पोइ वरी दुनिया जा ॿिया बि वाकिया खोड़ थी वेंदा हुजनि हिन जे करे हिन सर्द रातियुनि में चवंदा हुजनि अबा वक़्तु जागी करे पोइ गुज़ारणु खपंदो हुजे निंड त पूरी थी वेंदी हुजे पर पोइ भेटाई साईं चवंदो हुजे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्ताने सुहाग निंडूं कंदे न मिले सो माण्हू केतिरो बि हुजे केतिरो बि लोचे केतिरो बि कमु करे पर वरी बि दुनिया में लोचणो हुजे लतीफ़ चए जॾहिं माण्हू लोचे तॾहिं किथे मंज़िल ते पुॼंदो हुजे तॾहिं माण्हू अॻे वधे बाक़ी जेके सुस्त थी पंहिंजो वक़्तु विञाए वेही रहिया हुजनि अची वियो हुजे हाणे बिस्तरे मां माण्हू निकिरंदो न हुजे त पोइ दुनियादारी पोइ इहे कमकार पोइ ज़िमेदारियूं सभु ईअं रहिजी वेंदियूं हुजनि सो इहा मौसम जेका हुजे इहा त ईंदी हुजे कॾहिं गर्मी हुजे कॾहिं सर्दी हुजे पर अव्हांखे पंहिंजी मंज़िल ते पंहिंजी महिनत पंहिंजो कमकार उहो अव्हांखे लाज़िम करणु खपंदो हुजे अॼु जी सुस्ती सुभाणे जो वक़्तु ॾुखियो अव्हां ते अचे हिन खां पाण खे बचाईंदा हुजो त वक़्तु कहिड़ो हुजे गर्मी हुजे सर्दी हुजे ततीअ थधीअ का बेटाई साईं चए तती थधी का कान्हे वेल विहण जी मथां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो त माण्हू खे आराम वणंदो हुजे पर अॻु जेके वॾा हुजनि जेके ॾाहा हुजनि जेके बुज़ुर्ग हुजनि उहे ॾुखियो थी सुम्हंदा हुजनि काठ ते सुम्हंदा हुजनि चवंदा हुजनि त जीअं निंड न अचे गहर न वठंदी हुजे त गाफ़िल न थी वेंदा हुजूं रिझाइण में गाफ़िल न थी वेंदा हुजूं वॾड़ा जेके हुजनि उहे घर जे जेको घिटी हुजे उन दर ते सुम्हंदा हुजनि हंध मथां बिस्तरो विझी उते सुम्हंदा हुजनि के वरी जेको हुजे असांखे जाग थींदी हुजे असां जेको हुजे पंहिंजी ज़िमेदारी पंहिंजे कमकार ऐं पंहिंजे जेको हुजे घर जो पंहिंजे माल जो पंहिंजे मता जो ख़्यालु रखंदा हुजूं हाओ पर हिन अहिड़ी मौसम में अहिड़ी थधि में हारी जॾहिं राति जो कहिड़ो बि सीउ पवे पारो किरंदो हुजे हारी पोइ बि पंहिंजो हर काईंदो हुजे पंहिंजो पाणी जो वारो वहंदो हुजे
उन खां पुछंदा हुजो त सियारो छा हुजे, मज़दूर खां पुछंदा हुजो सुबुह जो अलल फजर उथी करे उहो पंहिंजी मज़दूरीअ ते वेंदो हुजे, उन खां पुछंदो हुजे सर्द रातियूं कहिड़ियूं हुजनि, पर उहे पंहिंजे जरा कम में मसरूफ़ हुजनि त उन्हनि खे इहा सर्दी गर्मीअ जो को असर ई न थींदो हुजे। जेको निकिरे पोइ उन खसीअ जी वाव जी गर्मीअ जी इहा परवाह न हुजे, छो त माण्हू जेको कमाईंदो हुजे त वरी घर में केतिरा भाती हुजनि, उहे खाइण जा वारा हुजनि, इंतजार में वेठा हुजनि की असांजो वॾड़ो जा असांजी वॾड़ी केॾा निकिती हुजे, पंहिंजे कमकार ते वरी उहा ईंदी हुजे, पोइ वरी जा ईंदो हुजे त माना उन्हनि जे अचण सां उन्हनि जी ख़ुशहाली थींदी हुजे। सो इन सां गॾोगॾु जीअं ॾिसंदा हुजो पिया घर में कुकड़ हुजनि, पखी हुजनि, उहे पंहिंजनि बचनि खे अहिड़ी मौसम में कीअं खंभनि में लिकाईंदा हुजनि, कीअं आखिरे मां कढी कीअं खुडी मां कढी पंहिंजे खंभनि में उते गरमास ॾियनि। ईअं बि इंसान हुजे त ॿिए जे लाइ लोचींदो हुजे, पंहिंजनि लाइ त सुभाणे बालक पढ़ी पवंदा हुजनि, वधी पवंदा हुजनि, हुनरमंद थी पवंदा हुजनि, त इहा मुंहिंजी जेका तकलीफ़ हुजे इहा पोइ तकलीफ़ न रहंदी हुजे, पर मस्कद ते ज़िंदगी गुज़ारींदा हुजो, जिंदगी खे कंहिं मस्कद ते गुज़ारींदा हुजो, बाक़ी जे ईअं सुबुह राति न हुजो। सो बिना मक़सद जिंदगी गुजारो त माना अवां ॼावा ई न हुजो। सो इन जे करे मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे बि अवां सब्सक्राइब कंदा हुजो, उनखे लाइक बि कंदा हुजो, उनखे शेयर बि कंदा हुजो, उन में जेके बि रंग हुजनि, पोइ सुबह मेहरान हुजे, शबे मेहरान हुजे, लाॾा हुजनि, गीत हुजनि, जा जेको बि रंग हुजे, जा राम राधा जो इहो जेको ग़रीब खानो हुजे, उहो जेॾी महिल बि अवां ॾिसणु चाहींदा हुजो, उहो अवां मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते ॾिसी सघंदा हुजो। सो गुज़िरियल हफ़्ते अवां सां खोड़ सारियूं सकाफ़त जे हवाले सां ॻाल्हियूं थियूं हुजनि, सिंधु दरिया जे हवाले सां ॻाल्हि थींदी हुजे, सो असांखे सभिनी खे सुजाग रहणु खपंदो हुजे, हालतुनि खे ॾिसणु खपंदो हुजे, हालतुनि सां गॾु हलणु खपंदो हुजे, पंहिंजी सोच खे तब्दील करणु खपंदो हुजे, साॻी सोच खणी हली 50 साल पुराणी वारी माण्हू वेठो हुजे न हुजे त जेको ॾींहुं अचे ॿधी जो त उन में सभु जेको हुजे हिकु थींदा हुजनि, ॿधियूं कंदा हुजनि, भाकुर विझंदा हुजनि, हिक ॿिए खे अजरकूं टोपियूं तोहफ़ा ॾींदा हुजनि, उन खां पोइ वरी जेको हुजे असुल हिक ॿिए जो मोह न वणंदो हुजे, पंहिंजा पाण में दुश्मनूं करो वेठा हुजूं, सो ईअं बि न हुजे। माना ॾींहुं जेको बि हुजे उन ॾींहं खे मोहबत भाईचारी ऐं पंहिंजाइप में गुज़ारींदा हुजो, तॾहिं ख़बर पवंदी हुजे कि असां केतिरा सघारा हुजूं। सो इन सां गॾोगॾु अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियनि, इहो फोन जो लंबर अवां जे टीवी ते हलंदो हुजे, इन ते फोन कॉल कंदा हुजो, राम राधा अवां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में बीठा हुजनि, पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजी मुहार, पंहिंजो ॾुख, पंहिंजो दर्द, पंहिंजे मौसम जो हाल अहिवाल राम राधा ताईं पहुचाईंदा हुजो। असांजो त हाल ऐं अहिवाल हर छंछर ऐं आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जे साम्हूं हुजे। प्रोग्राम जे शुरूआत में हलंदा हुजूं, लतीफ़ साईं जे वाई ॾांहुं हलंदा हुजूं, भिटाई साईं जा रागी वेठा हुजनि, सो इहा वाई अवां जे नज़र कंदा हुजूं, वापसि ईंदा हुजूं, खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजूं। दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम राम राधा में ऐं सुबुह सुबुह जो टाइम हुजे, कॾहिं कॾहिं सलेमानी चांहि पीअण बि ज़रूरी हुजे, छो निड़ी खे टकोर थींदी हुजे सुबुह सां, पोइ इहो निड़ी में इहो गले में खच खच लॻी पई हुजे, पोइ माण्हू उन जे करे सुबुह सुबुह सां अॻे त जेको हुजे सो हिन मौसम में इहो ॾारे वारो माण्हू कोसो कोसो थोरो थधो थोरो मिठो करे इहो ॾारो खाईंदा हुजनि, पर हाणे उहो काॾे हुयो भत काॾे हुजे, हाणे उहे ॾारा कढिया हुजनि, हाणे रुॻो चवंदा आहिनि फलाणो ॾारो खाईंदो वतंदो हुजे, माना फलाणो रुॻो ॻाईंदो वतंदो हुजे, ॻाल्हाईंदो वतंदो हुजे। सो इहे असली शयूं बि असां खां एॾो त परे हलूं वयूं हुजनि जो वञे छा हुजनि ख़ैर, सोचे सोचे पोइ माण्हू कॾहिं कॾहिं छिले मानी चाह सां हिकिड़ी फोन कॉल बि अची वई हुजे। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा सूफी फकीर कादिर शेख सखर मां। छा हाल हुजे सूफी साईं? ख़ुशि हुजो। ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैर राधा ख़ुशि आहियो? ॿिया ख़ैर? सभु ख़ैर लॻो पियो हुजे, अव्हां ॾे ख़ैर हुजे सखर? ख़ैर सां एकता जो ॾियारो मल्हायो ख़ैर सां? हा, इहो सकाफ़त जो ॾियारो मल्हायोसीं, मां अॼु बि मल्हायां, रोज़ मल्हाईंदो हुजे। हा
आओ हलो ठीक ॾाढो तव्हांखे वरी बि मां एकता जी रामू राधा खे वात आहियूं मुबारक ॾियां थो पियो। खैर खैर मुबारकूं हुजनि अव्हांखे बि मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक। कीअं रंग ॿिया ख़ैर? हा ॿियो ख़ैर हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि? फर्स्ट क्लास लॻा राम इहो एकता जी आहे फर्स्ट क्लास रंग बलायोसीं सखर में प्रेस क्लब जे अॻियां झुमरियूं कयूंसीं हर शइ कयोसीं। वाह 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 माना बाक़ाइदे झुमरियूं पातियूं हुजनि। बिल्कुलु झुमरियूं पातियूंसीं जी कौमी गीतनि ते। ॿिया ख़ैर हाणे असांजी हिकिड़ी फरमाइश आहे। हा हा ॿुधाईंदा हुजो। इहो अमृत जो खीर बलाई मां जीजल तुंहिंजो खीर बलाई इहो कौमी गीत असांखे ॿुधाइजो। हाणे इहो गीत जे न हुजे त पोइ तोखे वरी ॿियो भलड़ो गीत ॿुधाईंदो हुजे। अॼु सुठो हुनजो इहो समन बिराली जो सिंधी माण्हू सुहिणा सिंधी माण्हू मोहिणा सुहिणा इहो समन बिराली जो सिंधी माण्हू ॿिए ॻायो हुजे पर ॿुधाईंदो हुजे बसि तूं वेहंदो हुजे बसि मज़े सां वेहंदो हुजे कलाम ॿुधाईंदो हुजे। हलो ठीकु ठीकु जेको तव्हांजी तव्हांखे मज़ो ॾिए उहो ॿुधाइजो असांखे। हा बसि ईअं कंदा हुजूं। वॾी महिरबानी हुजे। साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो। हर माण्हू खे इहो फिकर बि हुजणु खपंदो हुजे त रुगो दुनियादारी बि न करणी हुजे। दुनिया में कहिड़ा ॾींहं हुजनि कहिड़ियूं तकलीफ़ूं हुजनि कहिड़ा मसइला हुजनि तालीम किथे हुजे अबा असांजे जेको फ़सुल कहिड़ा थिया हुजनि कहिड़ा न थिया हुजनि कहिड़ा अघ न मिलनि कहिड़ा अघ मिलंदा हुजनि महांगाई किथे हुजे महांगाई खे कीअं घटि करणु खपंदो हुजे कंहिंसां कहिड़ी ॻाल्हि करणु खपंदी हुजे हालतुनि खे मुंहुं के ॾियणु इन ते बि सोचींदा हुजूं। छड़ो रुगो इहो असां सोचूं त बसि पंहिंजो आणूं ऐं चाढ़ूं ज़िंदगी इहा हुजे त इहा ज़िंदगी बि गुज़ारण हाणे छॾे ॾींदा हुजो। हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? अदा रहमान ज़ाहिद अली चन्ना गला तो जकमाबाद का। अदा ज़ाहिद ख़ुशि हुजी चाकू चङो भलो काथे केरु हाज़िर लॻो पियो हुजी? अल्लाह जी महिरबानी हुजे। रामू तुंहिंजो नंबर बि कॾहिं न लॻंदो हर प्रोग्राम आचर ते छंछर ते तव्हां ॾिसंदो ज़बरदस्त प्रोग्राम आहे सॼी फैमिली ॾिसे पई तव्हांखे सलाम ॾींदी हुजे। वालेकुम सलाम अजीअ भाॼाई वारनि खे बचड़नि खे सलाम चवंदो हुजी। ॿियो ख़ुशि आहे तबियत सही आहे ठीकु ठाक आहे? ख़ैर ख़ैर मूं सम्झो अलाए अधो परदेसी थी वियो हुजे अलाए छा हाल अहवाल खां वियो हुजे। हलो अधी राति ख़ुशि लॻी पई आहे। हा उहा हींअर कुनीअ ते चढ़े वेठी हुजे चांहि जे देगड़ीअ ते बसि पोइ उनखे बसि इहो ई खपे त बसि घर में छा हुजे खाई बसि मुंहिंज करे रावण खे फ़क़ीर कयो बसि वेठी हुजां। रावण नाश्तो बि ज़रूरी आहे सुबुह सुबुह जो मिड़ई हुजे। अबा नाश्तो छा माण्हू अहिड़ो खाईंदो हुजे जो कमल थोरो कमल घणो खणी खाईंदो हुजे पर हेॾा ॻाल्हि खणी हुजे। ॿियो ख़्याल पिया मुंहिंजो भाउ वॾो ॾिसे पियो ख़ान मोहम्मद तव्हांजो प्रोग्राम तव्हांखे सलाम चए पियो अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे तव्हांजे डायरेक्टर साहिब खे तव्हांजे चैनल खे ज़बरदस्त तव्हांजो प्रोग्राम आहे। अदे खे सलाम सभिनी खे सलाम वॾी महिरबानी लख कुर्ब अव्हांजा साल जित हुजो ख़ुशि हुजो। अदी चए पई असांखे गानो ॿुधाए जल्द मुंहिंजा जा नैणा मूंखे राति बि निंड न इहो रावण खे चओ असांखे ज़रूरु ॿुधाए। हा 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 इहा मौसम अहिड़ी लॻी पई हुजे ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदो हुजां ज़रूरु ॿुधाईंदो हुजां। वॾी महिरबानी हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हांजूं रामू राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो इहे अव्हां सभिनीनि जा कुर्ब हुजनि। छॾे आई हुजी कनो हुजां या हुनखे दबकी जा बि कना खाई आई हुजी। छा जो दबकी जा कना आहे हिकिड़ी चाह मिली हुजे ॿियो मिलो बि कुझु न हुजे या रातो के तूं वरी कहिड़ो असुल हुजी असुल मूंखे सभु खाधा पीता फराटा इहे सभु घर में रखी ॾिना हुजे हाणे रगो बसि दबकूं बचियूं हुजनि। ये रातो के ॿ मानियूं कोसूं करूं हुजनि हिननि खे ॿरो ॾेई आई हुजी। राति वारी मानी राति खाईंदी न हुजे न पोइ तो हुजी त बसि 24 कलाक रगो हिन मानी त पियो हुजी। हींअर कढ़ी तूं हाणे कोडर वहाईंदी हुजी एतिरी देरि कंदी हुजी कुल ते हुजे पोइ हब ठिकर हुजनि इहे धोई रखा हुजनि सी लॻो पियो हुजे हाणे त पाणी में हथ विझण खां बि माण्हू खे सी लॻे ॿियो छा हुजे। ये कना हौसले हिते हाणे जेको हुजे गैस लॻा पिया हुजनि हीटर हुजनि के हाणे राधुल पाणी कोसा कढी थधो पारो हुजे। नलके तां भरे ईंदी हुजी बाल्टीअ खे को हथनि में सूर हुजे भरे तूं नहीं त हुजी हाणे वरी नींदी हुजे राधुल पोइ हो पाणी भरींदी हुजे ओसी ताईं वरी हिते पुॼूं त हो ठरी वञे। हलो
अस्सलाम वालेकुम। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। मुझे अदा केरु कड़े शहर का भा आजाद मरी चक नंबर 50 का। अबा चक नंबर 50 वारा हाणे 51 में थी वेंदो हुजी 51 जी सर वेझो असांखे। वेझो हुजे न हा वेझो हुजे। हा पोइ सही हुजे ॿियो ख़ैर हुजे मौसम कीअं हुजे हाणे ख़ैर लॻो पियो हुजे होटल सही हलंदो हुजे खैर आहे होटल भी सही हलंदो हुजे मौसम सही आहे थोरो थोरो सीउ पवे थो एतिरो सीउ आहे कोन एतिरो सी न हुजे एतिरो सीउ न हुजे खाजा खाईंदा हुजूं तिर खाईंदा हुजूं साग जी भाॼी चांवरनि जी इहो सभु हींअर खाईंदा हुजो छा बसि कॾहिं शाम कॾहिं सुबुह कॾहिं मंझंदि अलाए ॻाल्हि त अहिड़ी कई हुजे जो ज़रे घटि ॻाल्हि कई जे तूं मां गई वात में घड़ी जड़ो चुल्ह में किरी आण सम्झो हींअर अॻियां कयो वेठो हुजे ॻाल्हि कई हुजे ओ पाण में चरो हे बैठो हुजे नेरानो इहे ठलियूं ॻाल्हियूं करे असांजो वात पाणी न कंदो हुजे अदा न अदा खाजनि जी मौसम आहे असां भित में वेठा आहियूं खाजा भला थींदा हुजनि हा भॼा थींदा हुजनि हा खाजा यार इहो तिरनि वारा बोणीडा त मोकिलींदो हुजी असां कीअं मोकिलंदा हुजूं पैकेज हुजे त मोकिलंदा हुजूं तव्हां वटि या ठला तरे मोकिलींदा हुजो बोड़ींदा मां पाण ठाहियां तव्हां एड्रेस ॾींदा हुजो असां बिल्कुलु तिर मोकिलंदा हुजूं बस मां पाण ई अचे तोॾा खणी वेंदो हुजां हाणे एड्रेस ॾियूं वरी पोइ अलाए मोकिली अलाए न मोकिली मां पाण ई अचे हड़ जा खणी वेंदो हुजां हा अचे भला मौसम बि ॾिसी वञा ऐं पंहिंजो तिर बि खयो वञे खाजा बि तोखे ॾियां हा यार ईअं बोरी खन दा बोरी खन तयार करे रखंदो हुजे रामण खे मोकिलींदी हुजे हा रामन साईं खाजा बिल्कुलु मोकिलींदा हुजो असांखे जलाल चांद जो गानो तव्हां ॿुधाईंदा हुजो हा ज़रूरु ज़रूरु वॾी महिरबानी हुजे लख सभिनी खे थोरा सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजन अवांजा मोहबतूं हुजन अवांजूं चाहे ठरी वई हुजे पोइ हाणे हिनखे पोइ तूं बि खणी पीअंदो हुजे न हाणे हिन में रखो हिकिड़ो पारो सी लॻो पियो हुजे ॿियो वरी प्यालो हेकारी ठरी वई हुजे हा ठरी वई हेॾे मुंहुं करे ॻाल्हाईंदी हुजे हवा लॻंदी हुजे त उन में ठरी हुजे हवा लॻंदी हुजे हाणे सागल हूं त असांजी हवा हिन में चाहे ठारे छॾी हुजे पीअंदो हुजे हाणे हाणे मिड़े हिनखे रगो ख़बरूं करण जो जोर हुजे हाणे चवंदी त गैंसा हुजनि त पोइ को गरम थींदो हुजे काठियुनि ते हाणे गैंस बांस जी इहा ॻाल्हि न कंदी हल हुजे हल तूं हली हाणे इहो गैंस ॾाढो ॿरियो पियो हुजे उन तरफ़ वरी कोसी थींदी हुजे गैंस अॻे जेके हितां निकिता हुजनि मां पटका ॿधा हुजनि हाणे वरी घर में गैंस हणाईंदा हुजूं उन मां पटका ॿधंदा हुजनि असां ग़रीब माण्हू आहियो छेणो काठी इन सां मिड़ई पंहिंजो गुज़र सफ़र करूं ऐं मज़ो बि इन में हुजे सो अब हाणे इहो एसि ताईं चाहे बि ठरी हुजे वरी थोरो कोशो करे वरी को निड़ीअ खे टकोर कंदो हुजां सो एसि ताईं वरी अवां गानो ॾिसंदा हुजो फौजिया सुमरो जो अच जल्द मुॾे जानियड़ा मूंखे राति बि निंड न आई रात भी निंड न आई पर साथ निभायो पर तो उन इहो सां गॾु ॾिसंदा हुजो हा पर उन सां गॾोगॾु मोहम्मद आरिफ वेठो हुजे महमूद खान वेठो हुजे सबीर वेठो हुजे मुजीब वेठो हुजे मारिया वेठी हुजे मुसवर वेठो हुजे समीर बि वेठो हुजे सो इन्हनि सभिनी जे नाम बि कंदा हुजो वेठा हुजनि असांखे ॾिसंदा हुजनि उन सभिनी जे नाम हुजे अच जल्द मोॾे जानियड़ा मूंखे राति बि निंड न आई सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जित जित बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हांजूं और अदुल तव्हां फोन वठंदी हुजे मां हे चाहे थोरी कोसी करे वठंदो हुजां फोन वठंदी हुजी हके हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा केर ऐं कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो गुलाम शबीर तन्नू सॼो शहर खां ॻाल्हायां पियो ॿियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे अॼु दुआऊं तव्हां ख़ैर लॻो पियो हुजे ॿियो को हाल को अहवाल का नई का पुराणी अदा बसि तव्हांजो प्रोग्राम ॾिसी ॾाढो ख़ुशि थियूं पिया सभु ख़ैर लॻो पियो हुजे प्रोग्राम अहिड़ो छा ॾिठो हुजे ख़ुशि लॻो रामण अंदरि थांव धोईंदो हुजे हा मां गानो ॿुधंदो कुझु दोस्त आहिनि
नाला खणंदो हुजी, लाला खणंदो हुजी। बाबा वो जी हिम्मत अली भट्टी साहब, पतीन खां अमजद अली सुमरो साहब ऐं सानवान खां जब्बार सेठो साहब। वॾी महिरबानी। अरे हाणे ईंदो हुजे, हाणे छॾींदो हुजे थावन खे। हे ॿ ढुक बचा हुजनि, हे पिया भलाई हे रखे ईंदो हुजां अरे कंहिं भरू छड़ी अची वई। मगज ख़राब कयो हुजे। ओ जहर खे बि जम जम करे पी ॾिठोसीं। हाणे भला हेॾे वरी छा मुंहुं ॾिसण आई हुजी रामण जो त छा खाई न वेंदो हुजे। हेॾे हाँ असुर- उते ई छुटा हुजनि, जहर खे जम जम करे ॾिठो हुजे न। ओ जहर खे बि जम जम करे पी ॾिठोसीं। हलो सलामकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां? अदाराम शोभान अली कास्केली, शहर बरवण जिला सांगड़ खां। छा हाल हुजे अदा? ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो, बरवणो ठीकु हुजे? दुआ अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक के करम हुजनि, बरवण बि तयारु हुजे। तव्हां ॿुधायो ख़ुशि हुजो, तयारु हुजो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। अॼो हाल पेस पिरियां नाल अव्हां जे साम्हूं हुजूं। हा माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो बहितरीन। बाक़ी सभु ख़ैर हुजे, तयारु? हा सभु ख़ैर लॻो पियो सभु हुजे। ख़ैर लॻो पियो हुजे अदा, तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तयारी में हुजूं। ख़ुशि लॻा पिया हुजो। साईं पीर साहिब पागारे दावतूं हलनि पियूं। हओ बाप कीअं आहियो? सफ़र आहे। फसल जो हाल अहवाल ॾींदो हुजे। फसल करी कहिड़ी किरत करी पाण? भई पाण कराची कमु कंदा हुजूं भाउ। हा माना कराची कमाईंदो हुजे। जी जी कराची कमाईंदो हुजां। हाणे छुटी ते आयो हुजां। असांजे मुर्शिद साईं पीर साहिब पागारे दावतुनि जो सफ़र जो माण्हू हो हाणे होॾे ईंदा हुजूं मीरपुर पास। सही हुजे। माना हुते पीर साहिब पागारे खे ॻोठ हिते हुजे रहंदो, वरी ड्यूटी कराची कंदो हुजे। ड्यूटी कराची कंदो हुजां। वाह 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 वाह। पोइ उते घरड़ो बि ठाहे वेह रहंदो हुजे त कमल को असां बि घुमण ईंदा हुजूं अव्हां वटि। भले 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 अचिंदे असांजे अचिंदे बाबा। हा जन घरड़ो ठाहींदो हुजे कराची में तॾहिं ईंदो हुजां न बा। घर पंहिंजो आहे न साईं, कराची शहर रज़ाकाबाद में पंहिंजो घर। अलाए ॿाहिरो हर छंछर ते फोन करी चई बरहुण में वेठो हुजां, तव्हां बरहुण में वेठा हुजो, मां वरी कराची में वञा घुमंदो वठंदो हुजां। कॾहिं बरहुण हुजूं, कॾहिं वरी कराची में हुजूं। हाणे रुॻो बरहुण कोन हुजूं। यार हुजां थोरो ईअं थोरो ॾॾु ईअं न हुजे पोइ घटियुनि में तव्हां। मगज न हुजेसि। हा न न मगज हुजे। वञूं था मीरपुर पास साईं पीर साहिब पागारे दावतुनि जो आहे। वॾी महिरबानी हुजे। हा वॾी महिरबानी सभिनी हुजे। खे थी सलाम ईंदो ॾींदा हुजो। उते वरी जेको हुजे वती हवा त चठींदो लभंदो ई न हुजे भाऊ असुल पोइ त कंहिं कम जो रहंदो हुजे। बस तोखे त असुल का ॻाल्हि जो असुल वारो सही हुजे। त चवंदी जवारे जी हा। कहिड़ी ॻाल्हि हुजे। हाणे सची ॻाल्हि करां त तोखे मच लॻी वञे। हाणे राधुल चवई सच पोइ भली लॻई मच। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। नमस्ते। वालेकुम वालेकुम सलाम। नमस्ते सलाम। हैदर भटिया दा छा हाल हुजे? ख़ुशि हुजी चङो भलो। अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि हुजो, सभु ख़ैर हुजे। अॼु तव्हां ख़ुशि हुजो त सभु ख़ैर। खाधो जहिड़ो लॻो पियो आहे। हे सुसियारो लॻो पियो हुजे। सुबुह सां न को अञा साग मिलियो हुजे न सुबुह सां अञा को जोर जी माने को बाज। बस ख़बरूं कंदो हुजे। हा न कॾहिं न त साग मुंहिंजो हाणे लही आहे। कूड़ न आहे तव्हां सां सुबुह सां साग हाणे खणी केरु अचे अहिड़ो को आहे माण्हू जेको खणी अचे। राणे खे चयो त अचे खणी वञे। तूं रुगो पराई न कंधियुनि खे कन ॾींदो अची। बसि हाणे तुंहिंजो वञी कमु इहो बचो हुजे। न कमु न हुजे भेड़ न कंदा। सुबुह आहे। बसि ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजी? सभु ख़ैर हुजे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि हुजो, सभु ख़ैर हुजे न? ख़ैर ख़ैर। सभिनी खे सलाम चवंदो हुजे, सभिनी खे सलाम चवंदो हुजे। वॾी महिरबानी हुजे। लख थोरा हुजनि। साग न मोकिलो हुजे त रामण वरी मूंखे हथा न मिला ॾींदो हुजे चवंदो हुजे तुंहिंजो भाउ हैदर रगो ख़बरुनि जो मोर हुजे। भला इहो चवणु ज़रूरी हुजे। सही त हुजे न। मां हुनखे चवंदी हुजां त अॻिले खे बि ख़बर पवंदी हुजे। इहो खारो कढंदी हुजां। हाणे जेठा वेहंदो हुजे। खारे में साग पटे ईंदो हुजां। अलाए मोर सम्झो हुजे सोचंदे ई वेहंदो हुजे। खारे में हूअं ई वेठा हुजे। हाणे खारे में बैठो हुजे तो अलाए त कहिड़ा मुल्क घुमंदो हुजे मुल्क। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां? केरु जुदे खां मुख्तियार अली में छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजी चङो भलो, तबियतूं बहार हुजनि। अल्लाह जो शुक्र है। तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? राधा कीअं आहे? ठीकु आहे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। राधुल बि ठीकु हुजे, रामण बि ठीकु हुजे। अदा तव्हां ठीकु हुजो?
दुआ लगी पई है तव्हां कीअं आहियो जहिड़ो बेड़ो न करे सभु ख़ैर हुजे कीअं खैर हुजे खैर मौसम? लॻो पियो हुजे अवां जूं दुआऊं हुजनि महिरबानियूं जो ख़ैर अगरि सभु ख़ैर हुजे मौसम कीअं हुजे अवां ॾे? मौसम हिकिड़ो ॿ ॾींहं थधि त हुई हल्की हल्की थधि आहे थधि खां मथे अंदरि करे वियो आहे वाह 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 मोकल जो ॾींहुं कीअं गुज़रंदो हुजे? ओ ज़बरदस्त माशाल्लाह निंड में अचा की हाणे यादि थी अचे प्रोग्राम बि 2 बजे कॾहिं बि थी वियो हाणे प्रोग्राम शुरू थी वियो नेरनि सण बि कई हुजे या रामण वांगुरु अञा ईअं वेठो हुजे बंदड़ में? न नेरनि ते मतलब देर आहे नेरनि में देरि हुजे? न 11 बजे नेरनि थी बसि पंहिंजो भाग अहिड़ो हुजे सही कयो हुजे यार तो मूंखे फोन कयो हुजे ॿई हिकु जहिड़ा हुजूं छा करियूं बेगम जा गुलाम आहियूं बसि पोइ इहे बेगमूं हाणे साईं चवंदा हुजो हेॾां बेगम हेॾां मैडम हाणे असां काॾे वेंदा हुजूं? काॾे वेंदो हुजे बसि हाणे छा जो ख़ैर आहे वॾी महिरबानी हुजे लख सभिनी थोरा खे सलाम हुजनि ॾींदा हुजो अदा कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं जो कमु करो सो ई जॾा बसि अहिड़ा फोन तोखे कंदा भला कड़ी कस लॻी हुजे तोखे कड़ी कस लॻी हुजे कस में कहिड़ी ॻाल्हि हुजे? अलाए हेॾा हुजे मैडम हाणे मैडम तोखे छा कयो हुजे मैडम चयो हुजे हाणे मेडक त कोन चयो हुजे मैडम मैडम ना हुजे मुंहिंजो नालो राधल राणी हुजे हा राणी बसि तूं ई हा। बची हुजी हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा अञा सवड़ में वेठो हुजी जा ना बा मैं सवड़ खां रस्ता हुजूं बाबा साईं अलाह आवाज़ अहिड़ा हुजनि मुंहिंजो हाणे हाणे हवा उथी पवंदा हुजो सुबुह थी वियो हुजे बिल्कुलु बिल्कुलु सुबुह थी वई आहे उथियो आहियां तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया बाबा ईअं चवंदो हुजे थोरो मुंहुं चयो अलाए अञा आदो अञा उन सोच में हुजे निंड में हुजे दुनिया वञी किथे पहुती हुजे माण्हू कमे कारे अलाए को कराची को हैदराबाद को दबई पहुतो हुजे अधु अञा हंध मां न उथियो हुजे न न बिल्कुलु बिल्कुलु तमामु बहितरीन प्रोग्राम ॾिसूं पिया बाबा वाह 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 ॿियो ख़ैर हुजे नवाब साहब जी मौसम सही हुजे नवाब शाह जो मौसम फ़कीर साईं बिल्कुलु थधी लॻे पई आहे फर्स्ट क्लास बिल्कुलु हा हुसैन नवाब साहब उन्हारे में गरम सियारे में थधि ऊन्हारे में गरम सियारे में थधी आहे मूंसां गॾु मुंहिंजो कज़न बि वेठो आहे प्रोग्राम खे ॾिसे दोस्त अली भट्टी वाह वाह अदे खे सलाम वालेकुम अस्सलाम तारीफ़ पियो करे पंहिंजे प्रोग्राम जी बसि इहे 10 माण्हू हुजनि जेके फ़कीरनि खे सुञाणींदा हुजनि पियो हाणे उन्हनि जे अॻियां बीठा हुजूं पिया फ़कीरानी ख़ुशि था सुठ लॻी पई आहे फ़कीराणीअ खे अचे खंघि वरितो हुजे बसि अदा शुक्र छो ॿियो छा हुजे हाल हुजे तव्हांजो तव्हां ठीकु हुजो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर आहे तबियत ठीकु आहे खैर लॻो पियो हुजे बसि इहो हाणे चवंदा न हुजनि सियारो हुजे पोइ खंघि खुड़को त हलंदो हुजे बसि सियारे में त इहा मौसम आहे खंघि खुरके इहो हलणु खपे मौसम जे हिसाब सां बसि आहे भाई इहो खंघि अचे फ़कीराणीअ खे मुंहुं ॾिनो हुजे बाक़ी फ़कीर खां त चढ़ियल हुजे फ़कीराणी छा करूं हक़ीक़त आहे बाबा मुमताज़ लाचारी जो गानो ॿुधायो बाबा यार अॻु ई हर मां हिकिड़े फोन कई हुजे पर ज़रूरु ॿुधाइजो वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं तूं त बसि चवंदो हुजी के राधुल खे जेको हुजे पोइ खंघि ज़ुकाम मगज़ जो सूर पियो ई पियो हुजे हल तूं त बड़ा दुश्मन हुजी सफ़ा ॼण बबड़ खे बाहि ॾिनी हुजे ड्रब साड़ा हुजनि तीली रखी कहिड़ो हुजे असर तोखे लॻो हुजे सेक तोखे लॻो हुजे सेक रामण हित जो ॻाल्हाईंदी हुजे त असल वयो हुजे को मुंहिंजे लाइ दवा को डांट कर पोइ मथे ते असल ढिग करे ॾिना हे अॻियूं दवाऊं जेके पयूं हुजनि हे ॾोकड़ में हुजनि साल पूरो थी वियो हुजे हे पीअंदी हुजां पीअंदी हुजे पियण हाल खां वारियूं दवाऊं पीअंदी हुजां त बसि असुल पूरी दवा पियण खां तप में लॻो पियो हुजे हा दवा पियण खां तप हुजे बाक़ी रामण जे इहो बि खीसे खे बरो हुजे डट करनि जो माण्हूअ जो चम लाहींदा हुजनि तबियत में मज़ो न हुजे रामण इहा ॻाल्हि मुंहिंजी बिल्कुलु सही हुजे हा बसि सही हुजे इहो ईअं ई हुजे त बहितर हुजे छो ईअं हुजे पाण चवंदी हुजे तूं मना इहो सोचींदो हुजे कि रात लॻो मां छो सही सोचां हुजे हाणे खंघि खे मुंहुं चयो हुजे त राधुल ॾे वेंदी हुजे खंघि हुजे बसि हाणे चक्कर हुजे न मगज़ खे मज़ो न हुजे तबियत में पोइ बि ज़माने सां हलूं बसि माई अवां सां पुॼण असांजे वस जी ॻाल्हि न हुजे न हुजे त बसि करे बसि। हलंदो हुजे फ़कीर इन करे चुप भली हुजे पर चुप छो हुजे उन खां चङो हुजे गानो ॿुधंदा हुजूं सो प्रोग्राम में हाणे वरी हिकिड़ो सुहिणो गीत शामिल कंदा हुजूं उन खां पोइ वरी ख़बरूं बि हुजनि ख़बरूं बि ॾिसंदा हुजूं ख़बरूं पावा ॾिसंदा हुजो
हाल अहवाल जी अव्हांखे ख़बर पवंदी हुजे उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं। पर हा गानो कहिड़ो हुजे? गानो कहिड़ो हुजे? हा मूंखे जोगी हणी जोगी दे हणी तूं दे तूं ढारो। ढारो। मुंहिंजो राण लाहे कुर्ब वारो सो इहो बि ॾिसंदा हुजो, ख़बरूं बि ॾिसंदा हुजो, वरी वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। कॾहिं कॾहिं हीअड़ा नथो वणी मूं, कॾहिं कॾहिं हीअड़ा नथो वणी मूं, जे तो सजण सारिया वस नाहिनि मूं, जॾहिं कॾहिं तूं थो अण ॾिठा आरा करी। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू। राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। शागिर्द कामयाब उहो हुजे जेको पंहिंजी महिनत पाण कंदो हुजे। वालदेन कमाल जा उहे हुजनि जेके पंहिंजे बालक जो सही सम्थ में सही तरीक़े सां तरबियत कंदा हुजनि, पोइ अॻियां बालक बि वधंदो हुजे। पर हिन सां गॾोगॾु परियां फोन कॉल बि हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजी चङो भलो, ॿियो ख़ैरु हुजे? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। गेबी देरो ठीकु हुजे? बिल्कुलु ठीकु आहे। हा कीअं मौसम हुजे? कहिड़ा रंग हुजनि मौसम जा? मौसम सुठी आहे, सुबुह पर में छॾिया भाई, पोइ तिरको थिए थो। वाह 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 वाह। फसल कीअं थिया हुजनि? फसल भला आहे न? वाह वाह बस फसल भला हुजनि त पोइ माना माण्हू ख़ुशि ॿियो। हा माना ज़िंदगी भली हुजे। हा हा बसि पोइ साईं तो वटि कख मच्छी मानी माना पाण वटि हुजे, पोइ माण्हू ज़िंदगी सुहिणी गुज़ारे। खीर पंहिंजा, मखण पंहिंजा, बनियूं ॿारहं पंहिंजा, पोइ बाक़ी छा खपंदो हुजे? हा जी माल मता बि आहे, हर शइ खीर बि आहे। वाह 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 वाह। पोइ इहो त भलो कमु हुजे। सभिनी खे सलाम ॾींदो हुजे अबा। हाणे कुर्ब हुजनि अव्हां जा, मोहबतूं हुजनि अव्हां जूं। साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। हर वार चवंदी हुजां को बनी जो हली को टुकड़ो वठंदो हुजे, को हार पो करूं भला कुझु न कुझु किरत त माण्हू करे न, पर रामण बसि इहो सदाईं रखो बसि सूरन में हुजे। सोचो छा हुजे? किरत करूं बनी ॿारो त ॿिया हिकिड़ा खणूं, को कर्ज ते खणंदा हुजूं भाण, पोइ कर्ज ते दवाऊं खणंदा हुजूं, अघु न मिलंदा हुजनि। बसि माण्हू को सुठो को फसल पोखींदो हुजे जंहिंमें ख़र्च बि माण्हू जो घटि थींदो हुजे, को भाॼियूं माण्हू पोखींदो हुजे, ज़रूरी त न हुजे को एॾो खणी पोख माण्हू करे सघे। कॾहिं भाॼी पोखियो त ख़ाली रखे जो कंहिं वापारी वटि को भाॼी भुती को टमाटो को बसर को छा। हलो हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां भा? मोहम्मद दाऊद भेण। कहिड़े शहर खां अदा? कहिड़े शहर खां? मोहम्मद दाऊद भेण मोरो खां साईं। अदा छा हाल हुजे मोहम्मद दाऊद मोरे वारा? अदा ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि। सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। मोरो कीअं हुजे? मोरे जा माण्हू कीअं हुजनि? मोरे जी मौसम कीअं हुजे? मोरे जी मौसम प्यारी लॻी पई, अचो न चकर ॾेई वञो। बसि मोरे जा माण्हू कीअं हुजनि बसि इहो ॿुधाईंदो हुजे त बसि। प्यारा माण्हू आहिनि भई, प्यारा माण्हू आहिनि। हाणे मोरो को घटा जा गानो ॿुधंदे न, मोटी मोरे जुदाई पई जोड़े। आओ आओ मोरे साईं जुदाई यार, इहो मोरे जी बाज़ार बि भली हुजे, हिन बाज़ार जे कुंड ते इहे जेके समोसा हुजनि इहे बि मूंखे ॾाढा यादि पवनि। हुनमें छोला विधल हुजनि, वरी हुनमें दही वॾो भाउ आहे रुस्तम भेण, हिन खां ॻाल्हायो। हा आधे खे ॾींदो हुजे, वॾे खे ॾींदो हुजे। अबा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला। दुआऊं शुक्र अलहमदुलिल्लाह, तूं ख़ुशि ॾाढो, तुंहिंजो प्रोग्राम बणे पियो, ॾिसूं पिया। हाय शाबाज़। मोरे जा माण्हू ऐं मोहबत कंदड़ हुजनि त पोइ उन्हनि खे ॻाल्हि वणंदी बि हुजे न भा। हा साईं, तुंहिंजी ॻाल्हि ॾाढी वणे पई, ॾाढा तव्हांजा लफ़्ज़, तव्हांजो अंदाज़ ॾाढो सुठो आहे। पटको ॿधण ॾाढी सुठी सिंधी रस्म वाजा वणनि था। बसि इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि, इहो अव्हां जे करे इहो सम्झ त रंग ऐं अंदाज़ बि साम्हूं जुड़ी पिया हुजनि। चांहि भला अॼु ठरियल मिले, इहो प्यालो काॾे गई?
बस इहो चांहि खे रखूं कोसो कयो हुजे त मथां वरी फोन अची वियो हुजे दूहे में चांहि अहिड़ी थी वई हुजे जो छा ॿुधाईंदो पोइ बि हुजे छॾी न हुजे अदा असां बि यादि होटल ते वेठा आहियूं असांखे बि ठरियल चांहि मिली आहे बस यार इहो हाउंटल ते यार मां कोन वेहंदो हुजां हा इहो फुजूल ख़र्च कोन आयो भई करायो मथे हाउंटल ते जो कमु वेही हुजे इहो होटल सिंधी को गानो तूं पंहिंजे पसंदि जो ॿुधाए हा कलाम भला ॿुधाईंदो हुजे मोरे अचां त पोइ मोरो त घुमाईंदो हुजे मूंखे हाज़िर 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 महिरबानी तुंहिंजी वॾी हा साईं मोरो घुमाईंदो हुजे पोइ साहपुर घुमाईंदो हुजे पोइ पुराणो कचेरो पोइ इहो धीरण पोइ इहो ज़को सम्झ नौसर हुयो यको इहो घुमाईंदो हुजे मूंखे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं सुबुह सुबुह सां वात पाणी करे छॾियो हुजे अधे सां ॻाल्हि कई हुजे त हिते समोसनि ते मुंहिंजो वात पाणी थी पियो हुजे तुंहिंजो हूअं ई वात ईअं ई हुजे कड़ो वात तुंहिंजो असुल बसि हूअं तालो लॻल हुजे वात मां गई मुंहिंजो वात अहिड़ो हुजे तुंहिंजो वात 24 कलाक खुलो पियो हुजे मथे हणण में पियो छा हुजे? मुंहिंजो हाणे रूह चवे त बसि इहो मोरो वञा ऐं इहो समोसा खाईंदी हुजां हल तूं इहो संपत करां मोरो वञा मोरो तूं मोरो त असुल गस करे छॾा हुजनि हा न हा छो न पंहिंजा गस हुजनि पंहिंजो तर हुजे अचूं वञूं पंहिंजा तर हुजनि उन दौर असां कयो परे हुजे हल परे छा हुजे फ़कीर उन वक़्त इहो मोरो इहो साहपुर इहो दौलतपुर इहो काजी अहमद इहो सकरंड पोइ इहो जेको हुजे सैदाबाद पोइ इहो हाला पोइ इहो मटियारी इहो सॼो पंहिंजो हुजे हल छा त दाऊर हुजे जॾहिं पुराणे गचेरे में जो फ़कीर रहंदो हुजे हीअं त दरिया जे कंधीअ ते छा न साग मटर चणा साग मिठा पाणी हींअर टेम ई न हुजे टाइम हुजे बसि माण्हू न पंहिंजो न पाण उहे जहिड़ो चणा कयो रहिया हुजनि न उहे साग रहिया हुजनि जंहिंखां खणी पुछंदी साग रहियो हुजे अॼु साग थियो ई न हुजे हा थियो त बसि इहा पाण भाॼियूं कहिड़ियूं पोखींदा हुजनि छा त माण्हुनि जी महिमान करण जो अंदाज़ हुजे छा त हिक ॿिए खां पुछण जो दुख सूर कंदा हुजो ईंदा हुजो साग जी मुंद ख़तम थियण वारी मूंखां त इहो गचेरे जा कुंभार ई न विसरंदा हुजनि हल हुजनि ई कोन कुंभार त हुजनि पर हल उन वक़्त छा त रंग हुजनि वणे रामण वार ईअं बचपन में सभु कुझु ॾिसी इहो रुॻो फैशन पइजी वियो हुजे पोइ हर शइ जी मशीन हुजे हाणे उहे कम ई विया हुजनि जनानियूं फैशनी थी पयूं हुजूं असुल वॾे खां वॾी ॻाल्हि घर में इहो हाणे तव्हांखे जो मशीनूं सभु जनानियुनि ठाहियूं हुजनि हाणे तव्हांखे हुजे इहो ॾांदनि ते हलंदो हुजे ॿुधंदी न हुजे हाणे कान ॿुधंदी जनानियुनि जी ॻाल्हि कयो जनानियुनि जी ॻाल्हि कयो ॼण इहो कपह ते जनानियूं छा बसि इहो मोह ते इहो ईअं फेरा ॾेई घुमंदियूं हुजनि अॻे मिट्टी जो रागो ॾेई घुमनि अॻे जूं जनानियूं कीअं सुबुह जो फजर करे जंड जो थींदियूं हुजनि वरी ॾिसो त ॾुध विलोड़ींदियूं हुजनि वरी बालक खे तयारु करे ओॾीमहिल बीमारियूं बि न हुजनि हा वरी बालक खे तयारु करे स्कूल मोकिलियो सुरमो श्रंगार करे स्कूल जा कपिड़ा खणंदियूं हुजनि पोइ वरी मां कंदियूं हुजनि एकड़ खे जहिड़ो जिरेब खे ॿुहारींदियूं छीणा मेहन जा खणनि पोइ छीणा थिपीनि हाणे वॾा कम हुजनि हाणे जनानियुनि खे घर में माल हुजे त ॼण उन्हनि खे अजाब हुजे इहो माल छो हुजे माल त माण्हू नसीब वारे वटि पोइ हाणे त हिते जो हुजे हीअं माल त हीअं रिझक जी करां गाह पठा सभु कुझु राधुल पाण करे बसि पर हिते त का लेली न हुजे का छेली न हुजे बसि हिकिड़ो बीठो हुजे डांद पेर जो खोड़िया हुजनि त अहिड़ो अचे लॻियो वठण जो ना कुहण जो ना किथे लाहण जो हुजे बसि सदोरा पेर रखा हुजनि पोइ फ़कीर बेड़ो ई बसि हुजे पियो हाल पंहिंजा पुछड़ा हुजनि हाणे सभागा पेर वरी राधुल जा घर केरु हलाए घर केरु हलाए पोइ जनानी वटि हुजे त हलाईंदी हुजे न बाक़ी हाणे तोखे रखो हलाईंदी हुजे ॿियो छा कंदी घर हलाईंदी इहो हिकिड़ो ढोर हुजे मुंहिंजे आॾो तंहिंखे मां चिकी थी हुजां किर किर करे दिलनि जो पाणी बि सुकाए छॾियो हुजे रावण जो सुख फिटाए छॾियो हुजे किरी न हुजे हलो हा जिपान ई न हुजे सो हाणे हिन खां चङो माई तोसां मथे खां चङो हुजे कलाम हलाईंदा तूं पाण किथे अॻिते हलाईंदो हुजे
हींअर तव्हां जनानी रुगो श्रृंगार में त कड़ो श्रृंगार आयो असां हुजे जनानिन जो त सिंगार हक़ हुजे हा शुरखियूं उन्हनि जो त हक़ हुजे उन खां त केर बि इनकार न अॻे करे वेचारियूं काठीअ में शुरखी थोड़ी हणी मुशी मुशाक लॻाए थोड़ो कजल पाए अहिड़ियूं सुहिणियूं लॻंदियूं हुजनि पाणे लिबास हींअर असां जनानूं त पंहिंजी जॻह ते जेके वरी तव्हां मुड़सालनि जो खानो ख़राब थियो हुजे खानो ख़राब छा चवंदी हुजे हाणे जो वञूं मुड़साले सां गॾु जहिड़ा जनानी जा हेॾा वार तहिड़ा मुड़साले जा हा। ख़बर ई न पवे न मां जनानी कहिड़ी हुजे मुड़सालू कहिड़ो हुजे बसि हींअर त तव्हांजा बि अफ़ाल पुछड़ा हाणे इहो ॾिसो त जिते किथे उहे लॻा हुजनि काॾे वेंदी हुजे शादीअ ते बि वेंदी हुजे मेकअप करण हाणे शादीअ जी अॻुवाणी करणी हुजे छा मेकअप में पूरा हाणे हुजे वरी हे असांजा ॾिकरा त अॻ में शादी ते माइन खां गए बूट पालरनि ते भाई भला हाणे कलाम हलाईंदो हुजे हलाईंदो हुजे तुंहिंजी त ॼण केसट वॼाए शुरू हितां हे करे भिरूं कटरायो पोइ पाण खे असल अहिड़ो लाटू कयो घुमनि हाणे जनानियुनि जी ॻाल्हि कई हुजे त ॼण जनानी माना जो न हुजे बाक़ी तव्हां त असल ई हुजो हा असां ॾिसो न हींअर बूटी पार्लर ते मां वेठो हुजां हाणे मां वेठो श्रृंगार कराईंदो हुजां माईअ खे कोन पार घटाई वसा हा। कोन घटाई सॼो ॾींहुं सीसे ते वेठो हुजे पाउडर खे हणा हुजे हणा हुजे के मन का हाजरी मुंहिंजी अच्छी थींदी हुजे पर सक पोइ हाणे त तूं बि खणी बूटी पार्लर खोलींदी हुजे असां कहिड़ो बूटू पार्लर खोलूं न असां ॿ हथ हेॾा आया हुजनि ॿ हेॾा आया हुजनि बीह रहंदा हुजूं सो हाणे असां पर फ़क़ीर माण्हू हुजूं बसि इहा जो चुप थी वञे त मुंहिंजी ज़िंदगी चङी थी वेंदी हुजे पर हा, हेॾा चुप थींदी हुजे राति भला चुप न थींदी हुजे सो हाणे तव्हां वरी ममताज़ लासारी जे आवाज़ में गीत हुजे अलाए जे कंहिंसां राजी आ अलाए त छा में राजी आ को राजा को फ़क़ीर बाज़ी घर जी बाज़ी आ अलाए त के में राज़ी आ अलाए त छा में राज़ी आ इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निंधर निमाणी आया निंधर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे की साल थिया हुजनि हे बसि अव्हां जे मथे में लॻल हुजनि ईअं ज़माने जी ॻाल्हि मथे में लॻल हुजनि माण्हू मुख़्तलिफ़ माण्हू ज़माने में उथे मथे में लॻल हुजनि सारो वरी हेॾां कंदो हुजे हिकु राधुल सां गॾु तूं बि हुजी वणा न वणा विचा गिरो खणा असुल हाणे कम तारो बि उहो ई हुजे माई हिसारे जी ॻाल्हि तो सां ॾिठो कढी हुजे करूं मोए कम जी हेॾां हुजे ये सभु तुंहिंजा मां रंग ॾिसंदी हुजां इहे तव्हां जनानियुनि खे ॻाल्हियूं ठाहिण त अहिड़ियूं ईंदियूं हुजनि हा हर गो जनानिन खे ठाहिणी जूं जन बाक़ी अवां जहिड़ा सगोरा था असल पिंघनि में पधरा हा पिंघन में हा हा पिंघन में हा ॿियो न त बस हाणे ठहियो छा चवंदी हुजां चवा- पिंघन में पधरो हुजे चवंदी हुजे गुॾड़ो रामण राणो रामण मुंहिंजो हा हा ॿियो छा चवां? सभु भाई हल लॻो पियो हुजे जहिड़ो ग़रीब जे घर में गुंदी पई हुजे हा हा पोइ छा थिए पियो? असल वॾो गुॾड़ो मोर पाण खे अरियल छा सम्झी हा हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा साईं स्टेशन पासे ना फ़क़ीर एजाज़ अली संजराणी अबा फ़क़ीर एजाज़ ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि दुआऊं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो साईं कीअं तबियत आहे अॼु जी तबियत कीअं आहे हा सभु ख़ैर हुजे बसि राति थो लॻे सियारे जो असर टऊं टऊं या खऊं खऊं इहो त मिड़े थींदो हुजे न अदा थोरी घणी हथ थधी गरम थींदी हुजे ॿियो ख़ैर आहे तबियत सही आहे साईं हा बसि तबियत बसि मिड़े मालिक जा करम हुजनि तबियत बसि सही हुजे सही 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 आहे कीअं मौसम हुजे अबा मौसम कीअं हुजे अव्हां ॾे मौसम सही आहे साईं राति जो सीउ ॾींहं जो थोरी घणी गर्मी आहे आहे न आहे न आहे साईं
वक़्तु कीअं गुज़रे अव्हां जो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास भाई। प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो कीअं रंग लॻंदा हुजनि। जबरदस्त प्रोग्राम भाई। वाह 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 वाह, ख़ुशि हुजो, सदा आबाद हुजो, जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। जो अर्ज़ु भाई अर्ज़ु जी जी असांजो पीर साहब पावारो अची रहियो आहे, बाबा वारा सभु बचिड़ा विया आहिनि होॾां, असांजे साईं घर प्रोग्राम ॿुधूं पिया। वॾी महिरबानी हुजे, साल कुर्ब ख़ुशि हुजनि अव्हां हुजो। जा, मोहबतूं हुजनि अव्हां जूं, राम राधा खे ॾिसंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, इहे सभिनी जा कुर्ब असीं सांढे ॾठा हुजूं। हा सांढे रखूं हुजनि, पर अव्हां फोन कॉल करो हुयो, फेसबुक ते ॾिसो, यूट्यूब ते ॾिसंदा हुजो। इन जे करे महिरान टीवी जा रंग पोइ सभु रंग अव्हां जे नए साल में अञा नयूं ख़ुशि ख़बरियूं हुजनि, नए साल में नयूं ख़ुशि ख़बरियूं खणी ईंदा हुजूं, सुहिणा रंग। हाणे त अव्हां सभिनी खे अहिड़ो त सहूलियतूं मिली वयूं हुजनि, हाणे त टीवी खे ॾिसण जी ज़रूरत न हुजे, हर शइ मोबाइल में लॻी पई हुजे। हा भाई टीवी खे वरी छा कंदो, टीवी बि ॾिसंदा उहो हुजो। ॾिसंदा हुजनि, पर हलो। हिकिड़ो मिसाल हुजे कि न हले जिते त उते मोबाइल हुजे। हलो बस फोन वही हुजे, विच में हो जेको खंघंदी हुजे, छा म्यूजिक ॾींदी हुजे। मुंहिंजी तबियत में मज़ो न हुजे, तोखे कहिड़ी ख़बर हुजे, मूंखे ख़बर हुजे। ॻाल्हि के हीअं मगज़ खे हीअं फेरी अचे, रखी हीअं फेरी अचे कि हीअं सम्झा कि सॼो घर माना जेको हुजे उहो हीअं फिरंदो हुजे। तूं हिकु मां ॿ लॻी मूंखे। तूं थोरो घर जो कमकार करे वठंदी हुजे, तुंहिंजी तबियत सही थींदी हुजे। कमकार जे लाइ बाक़ी तोखे मूं छाजे लाइ रखो हुजे? हाय शाबाश, शाबाश। जो कम हुजे, हाणे मूंखे जेको हुजे न एनर्जी जो असर लॻो पियो हुजे, थोरी हीअं डज़ वञे, मिटी वञे त मूंखे खंघि खुड़को थींदो हुजे, फरियो भरियो तूं ॾेई छॾींदो हुजे। शाबाश, वॾी तूं पाण कंहिं इन खां एलर्जी खां घटि हुजी। हिकु छा माना तोखे इन जो असरात थियो हुजे। ॿियो न त छा। हलो हेलो बाबा साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। बाबल साईं केरु कहिड़े शहर खां बाबा? बाबा मियां दाद मंगी करवली। बाबा खैरा खुश हो? दुआ दुआ सभु ख़ैर लॻो पियो हुजे, अव्हां ख़ैर हुजे, ठीकु हुजो। खैर खैर दोम साईं, अॼु बि खुश आहे, अॼु रादुल खुश आहे, खैर लॻो पियो आहे। हा रादुल बि ठीकु हुजे। तव्हां त ठीकु हुजो। पहिरीं तारीख़ अॼु खैर दोम तां खुश हो, खैर लॻो पियो आहे। अबा छा ॻाल्हि कंदो हुजे जी? तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं पहिरीं तारीख़, ॾाढो कराची वारो ॾाढो ज़बरदस्त साईं प्रोग्राम तव्हांजो। वाह वाह, माना इहो ॾिठो हुजे त फ़कीर कराची वियो हुजे रामण। ॾिनी पोइ वरी तव्हां वरी हलिया वियो, पोइ वरी कोन ॾिसण में आयो। बाबा उते जुम्बस पोइ वरी पोइ काज जा सरबराही वारी अॻुमत बि मूं वटि हुजे वरी। जी जी बिल्कुलु बाबा, तव्हांजो ज़बरदस्त प्रोग्राम थियो, ॾाढो भलो प्रोग्राम थियो। बसि इहे ख़ुशियूं अव्हां सभिनी जे लाइ इहो गॾियल हिकिड़ो चइबो आहे, सभिनी जो गॾियल काज हुजे, पोइ सॼी सिंध वासी। अल्लाह साईं तव्हां कुझु कंदो। ॿियो खैर आहे बाबा साईं? सभु ख़ैर हुजे, बचड़ा ठीकु हुजनि, अव्हां ठीकु हुजो। वॾी महिरबानी हुजे, साल जित हुजे। सलाम ॾींदा हुजो, अदा कुर्ब हुजनि, मोहबत हुजनि, साल हमेशा जिंद रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो। सो हाणे हीअं वरी को ख़ूबसूरत गीत हुजे, जेको कलाम हुजे, जलाल चांडीअ जे आवाज़ में हुजे, ओ नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में। तो यो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजो, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। रखे जम जम करे पी ॾिठोसीं, ओ रखे जम जम करे पी ॾिठोसीं, मण खां अॻे मरी जी ॾिठोसीं, जहर खे बि जम जम करे पी ॾिठोसीं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं दुनिया हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम साईं। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां साईं? अब्दुल लतीफ़ तव्हांजो ख़ातम टालाणी सांगड़ खां। हाय टालाणी साहब, ख़ुशि हुजी, चङो भलो, या स्कूल केरु हाज़िर लॻो पियो जी? शुक्र आहे।
कयो आहे लाइट आहे कोन 2 कलाक 3 कलाक घुमा बस लाइट त पोइ मोबाइल खे चार्ज करे रखंदो हुजी मूड बि कोन्हे सादो आहे जब तूं बि मुंहांगी सादो हुजी न लाइट हुजे न मोबाइल चङो हुजे पाण ॿई हिकु जहिड़ा हुजूं सही ॻाल्हि आहे बस साल वाला सर सभु ख़ैरु लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रे शुक्र अलहमदुल्ला बि वक़्तु थोरो पियो गुज़रे वाह 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 ईअं मेहरान टीवी ॾिसूं था सुबुह शाम रिटायर माण्हू आओ तव्हांजा प्रोग्राम सभु बहितरीन प्रोग्राम ॻाल्हि ॿुधूं पिया ॾिसूं था ॻाल्हि सही कंदो हुजी त महिराण कीअं लॻंदी हुजे महिराण जा रंग कीअं मेहरान जी छा ॻाल्हि कजे साईं सिंधी चैनलनि जो सरताज आहे हाउ बा हा साईं मेहरान जा रागी मेहरान कबे मेहरान हर प्रोग्राम रामू राता सो सिंधी मौसीकी हर लिहाज़ खां ओ इन जे करे त महिराण सिंध हुजे ऐं बिल्कुलु सही महिराण टीवी लतीफ़ हुजे महिराण टीवी सचल हुजे महिराण टीवी बेशक सामी हुजे महिराण टीवी शाह इनायत हुजे महिराण बेशक टीवी वादीअ महिराण हुजे सिंधु दरिया जीअं मौज में हुजे बेशक सर बेशक सो इहे रंग सभु बिल्कुलु अकासी था कयो सिंध जी अकासी था कयो हिन में हर फनकार अचे थो हर मौज़ू हर टॉपिक सिंध जे बारे में ॾाढी पज़ीराई आहे असांखे मिले थी बसि इहे अवां बसि पोइ इहो जीअं महिराण जा रंग हुजनि हाणे सिंध वासी बि ईअं थी पवंदा हुजनि अमुन अमान वारा हिक ॿिए सां भाइपीअ में ॾुख सूर में मसइलनि में गॾु हुअणु खपंदा हुजनि बेशक साईं कलंदर जी नगरी आहे हिते भिटाई जी नगरी आहे हाउ बा अमन आहे सुकून आहे साईं हाउ साईं मोहबतूं अमन मोहबतूं आहे सभिनी खे सलाम साईं बलोची कलाम को ॿुधायो बलोची बसि ज़रूरु ज़रूरु अॼु वरी को वेंदे वेंदे चऊं त को रंगड़ो अहिड़ो रखूं जो सभिनी खे वाह वाह लॻे वॾी महिरबानी हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब मोहबतूं आवाजूं दुनिया हिकु स्टे न हुजे हा उन में पोइ तुंहिंजो कमु पंहिंजो हुजे रावण खे जेतिरो वणे उहो त हुजे हर माण्हू पंहिंजो पंहिंजो किरदार अदा कंदो हाय शाबाश इहो त हुजे पोइ हाणे राधुलाई हुजे हाणे घर में कहिड़ो किरदार अदा कंदी हुजे इहो उन ते हुजे रावण राधुला घर में ईंदी हुजे उहा कहिड़ो किरदार अदा कंदी हुजे माना इहो इन में जेको हुजे न थोरो मसालो तो विधो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां अबा ॾे हाल एॾां को थधि वधी वई हुजे छा हा थधि वधी जेतिरी कोन वई आहे नॉर्मल आहे थधि जेका पूरी सिंध में तक़रीबन उहा ई आहे अलाए आवाज़ अहिड़ो आयो हुजे मूं चयो भा को सफ़ा थधि अहिड़ी हुजे जो अधो को सफ़ा ॿोकी ॿधल हुजे को टोप पातल हुजे लोई वेढ़ियल हुजे मच ते वेठो हुजे अलाए सवड़ में हुजे हा न ही मौसम प्यारी आहे बहितरीन मौसम आहे हाउ कीअं बाला रंग लॻंदा हुजनि मौसम इहे रंग सभु ॾिठा हुजनि हाल वाल ॾींदो हुजे हा साईं तव्हांजा रंग बहितरीन आहिनि वाह वाह ऐं ख़ासि करे जेको तव्हां पंहिंजा क़ीमती लफ़्ज़ ऐं दिमाग़ ते ज़ोर ॾेई जेको तव्हां लेक्चर ॾींदा आहियो हाउ ख़ासि करे बालकड़नि जे बारे में त बाबा पंहिंजे बालकड़नि खे तइलीम ॾियारियो पाण भले ॾुखियो वक़्तु गुज़ारियो पर उन्हनि जो मुस्तक़बिल संवारियो हाउ वाह ऐं भला जे नथा पढ़ाए सघो के अहिड़े माना इलाइक़े में वेठा आहियो उन्हनि खे को न को हुनर सेखारियो हाउ न भा पंहिंजे तनी जे कमकार खां पोइ जेको आहे पंहिंजो हुनर सिखियल हूंदा त पंहिंजो कुझु न कुझु ज़िंदगी सुठी गुज़ारींदा हाय उहा शाबाश असां वालदेन खे वॾनि खे माना फर्ज़ आहे त पंहिंजे बालकड़नि जो मुस्तक़बिल संवारनि ऐं तव्हां तमामु बहितरीन लेक्चर ॾींदा आहियो पंहिंजा क़ीमती लफ़्ज़ सची पुछी न शऊर एॾो अची वियो आहे माण्हुनि में तव्हांजो दिलि सां प्रोग्राम ॾिसनि था ऐं पसंदि कनि था चवनि था वाह वाह रमन भाई जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जो सोन जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि बसि इहो रावण कोन रावण हिन सिंध जो ॼाओ हुजे इन जे करे हिन सूरनि जी बि ख़बर हुजे रावण खे ॾुखनि जी बि ख़बर हुजे तालीम घटि हुजे उनखे वधाइणु खपंदो हुजे हुनर में अॻु भरो थियणु खपंदो हुजे पुराणी सोच खे छॾे ज़माने सां दुनिया सां गॾु हलणु खपंदो हुजे नफ़रतूं जहिड़ा फसाद सभिनी खे पासीरो करे मोहबतुनि सां हलणु खपंदो हुजे बिल्कुलु सही था चओ तव्हांजा बहितरीन आहिनि जेको आहे न इहा जेको तव्हांजो प्रोग्राम बहितरीन आहे वॾी महिरबानी लख थोरा साल सभिनी खे जुड़िया सलाम हुजो ॾींदा हुजो अदा अवां सां कचहरी ज़रूरु करूं हा पर वक़्तु वञंदो हुजे पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं सोचियो हुजे त दुनिया हिकिड़ी स्थे न हुजे
सभिनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो हुजे, पोइ वालिद हुजे त उहो पंहिंजे औलाद लाइ किरदारु अदा उस्ताद कंदो हुजे हुजे। त उहो पंहिंजो किरदारु अदा कंदो हुजे, शागिर्द हुजे त उहो पंहिंजो किरदारु अदा कंदो हुजे। यानी कि हर माण्हूअ खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणु खपंदो हुजे, पर कोशिशि इहा कंदा हुजो त पंहिंजो किरदारु सुहिणे नमूने ऐं सुठो करे गुज़ारींदा हुजो ऐं हुनर बि सिखंदा हुजो, पंहिंजे बालकनि खे तालीम बि सेखारींदा हुजो, पंहिंजे माउ पीउ जो अदब कंदा हुजो, पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखंदा हुजो। इहो अव्हांजो किरदारु हुजे। पर किरदारु इहो बि हुजे त तव्हां ॿियनि जे ॾुखनि में बि शरीक थींदा हुजो, जंहिंजो कोई न हुजे उनजो मालिक साईं हुजे, पर अव्हां उनजा ॿांह ॿेली थींदा हुजो त को इंसानु बची पवंदो हुजे, को इंसानु वधी पवंदो हुजे, को बालक पढ़ी पवंदो हुजे, को ॾुखनि मां निकिरी पवंदो हुजे, को सगारो थी पवंदो हुजे। ईअं ई गॾिजी हिक ॿिए सां गॾिबा हुजो त सुवारी सिंध बि सगारी थी पवंदी हुजे, ॾुख ॾुजरा परे थिए। अव्हांजी ज़िंदगी जेका हुजे उहा असल सुहिणी गुलनि जीअं महकी पवंदी हुजे। पर हुन सां गॾो गॾु अदाकार चवंदा हुजनि दुनिया स्टेज हुजे, हर को पंहिंजो किरदारु अदा कंदो हुजे। सो रशीद साबिर साहिबु हिकिड़ो एॾो सुहिणो लेखक हुजे, अहिड़ो सुहिणो अदाकार हुजे। रशीद साबिर साहिब खे विछोड़े खे 12 साल थी विया हुजनि, पर मूं फ़क़ीर उन्हनि सां गॾु वेही जेके उन्हनि जे सोबत में कचहरी कई हुजे, पोइ इन्हनि वटां जेके ॻाल्हियूं, जेके गुण, जेके विंगर, जेका विंदुर पोइ भिटाई, पोइ इन सां गॾु रशीद साबिर साहिब सां गॾु वेहणु, ऐं पोइ उहो मुंहिंजो उस्ताद जेको हुजे अनवर सोलंगी साहिबु, पोइ इहे सभु पाण में जॾहिं कचहरी में वेहंदा हुजनि त पोइ फन छा हुजे, इल्मु छा हुजे, भिटाई जी ॿोली छा हुजे, पंहिंजनि जो कीअं ख़्यालु रखणु खपंदो हुजे। इन कचहरीअ में सॼी रुॻो दवा इहा मिलंदी हुजे त माण्हू खे कीअं अदाकार कीअं हुअणु खपंदो हुजे, रागी कीअं हुजे, हारी कीअं हुजे, मुहाणो कीअं हुअणु खपंदो हुजे, डाटकर कीअं हुजणु खपंदो हुजे, हिदायतकार कीअं हुजणु खपंदो हुजे, इंसान कीअं करणु खपंदी हुजे। चवंदा हुजनि कि जानवर ऐं इंसान में कहिड़ो फ़र्क़ु हुजे, तो जानवर जेको हुजे उहो फ़क़ति पंहिंजे लाइ जीअंदो हुजे, इंसान जेको हुजे उहो जेको ॿियनि जे लाइ जीअंदो हुजे उहो इंसान हुजे। सो रशीद साबिर साहिब खे विछोड़े खे 12 साल थी विया हुजनि। सो उनजे कुटुंब सां बि असां हमेशह ॿांह ॿेली हुजूं, उनजे कम खे, उनजो तमामु घणो कमु हुजे। उन केतिरा ड्रामा, केतिरियूं फिल्मूं लिखियूं हुजनि, केतिरा प्रोग्राम, स्टेज प्रोग्राम लिखिया हुजनि, पाण उर्दू में, सिंधी में केतिरी अदाकारी कई हुजे, कमाल अदाकारी कई हुजे, केतिरा ई किरदार अदा कया हुजनि, केतिरा ई शागिर्द। सो असां उन्हनि खे यादि करण जो ॾींहुं हुजे सो दिलि सां यादि कयो हुजे। मेहरान टीवी पंहिंजे माणिक मोतियुनि खे हमेशह यादि बि कंदी हुजे, असांजो पूरो सथ बि यादि कंदो हुजे। सो जंहिंजो किरदारु हुजे उनजो किरदारु ॻाइणु खपंदो हुजे। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼंदो हुजे। कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं, ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़ुर थींदा। पर वेंदे वेंदे शेख हयाज़ जी शाइरी हुजे, मास्टर वलीअ जो आवाज़ हुजे, जे हाव न हारे कोहियार लउथ डूंगर बि ॾारे वेंदासीं। इहो ॾिसंदा हुजो, असांखे दुआनि में कंदा हुजो यादि, धणी नगह बान सां गॾु हुजूं, कुर्ब हुजनि अवां सभिनी जा, मोहबतूं हुजनि अवां सभिनी जूं।